नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अगस्त जे महीने में कश्मीर गूगल में सभिनी खां वधीक सर्च कंदड़ लफ़्ज़ बणिजी वियो। मीडिया रिपोर्ट मूजिबि 5 अगस्त ते कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु करण खां पोइ समूरी दुनिया में ॻणती जी लहर फैलिजी वई आहे। वारियल कश्मीर में मौसलाती निज़ाम बंदिश, इंटरनेट, मोबाइल सर्विस, लैंडलाइन सर्विस ऐं ॿिए मौसलाती निज़ाम खे बंदि कयो वियो। दुनिया जी सभिनी खां वधीक सर्च इंजन गूगल ते गुज़िरियल महीने में कश्मीर सभ खां वधीक सर्च कंदड़ लफ़्ज़ बणिजी वियो। उन खां अॻु हू कॾहिं बि नाहे थियो। जॾहिं त समूरी दुनिया कश्मीर ॾांहुं एतिरो ध्यानु ॾिनो आहे। आर्टिकल 370 जे रद्द थियण खां पोइ सिर्फ़ पाकिस्तान न पर समूरी दुनिया जा माण्हू सभिनी खां वधीक कश्मीर खे सर्च कयो। हिन बारे में ॼाणण जी कोशिश आहे। हुन खां अॻु पुलवामा हमले खां पोइ माण्हू कश्मीर खे काफ़ी दफ़ा सर्च कयो आहे, पर 5 अगस्त ते कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु करण खां पोइ कश्मीर खे फरवरी जे मुक़ाबले में 3 भेरा वधीक सर्च कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।